अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भले कार आऊं आहियां पेरियागुल मुसावट साथ दींदो न्यूज़ एंकर मुबशर सोलंगी। सबका पहिरीं हिकु नज़र हेडलाइंस ते। लगी मुरवत जे सिराई नूरंग बाजार में दहशतगर्द हमलो, पुलिस एहलकारनि समेत 7 ॼणा शहीद, 18 ज़ख़्मी। सिराई नूरंग थाणे वेझो रिक्शा में धमाको थियो, मारिजी वियल 7 ॼणनि जा लाश अस्पताल मुंतक़िल कया विया आहिनि। सिराई नूरंग अस्पताल में इमरजेंसी लागू। अस्पताल इंतजामिया जो चवणु आहे त धमाके जे नतीजे में 2 ट्रैफिक पुलिस एहलकार भी शहीद थिया आहिनि। 18 ज़ख़्मियुनि में हिकु औरत ऐं 12 भी शामिल आहिनि। पाकिस्तान ईरानी जहाज़नि जी मौजूदगी बाबति रिपोर्ट रद्द करे छॾी। परॾेही वज़ारत चयो आहे त हिन वक़्तु पाकिस्तान में मौजूद ईरानी जहाज़ जंगबंदी लाइ ॻाल्हियुनि दौरान पहुतो हो। जहाज़ जो कंहिं फ़ौजी हंगामी सूरतहाल या तहफ़ुज़ जे इंतज़ामनि सां को तालुक़ न आहे। परॾेही वज़ारत जो वधीक चवणु आहे त अमरीका ईरान ॻाल्हियुनि दौरान केतिरा ई जहाज़ पाकिस्तान पहुता हुआ। कुझु जहाज़ ऐं इमदादी एहलकार इम्कानी दौरनि जे करे पाकिस्तान में मौजूद रहिया। पाकिस्तान हमेशा गैर जानिबदार ऐं तामीरी किरदार अदा कयो आहे। इन क़िस्म जे बयानीअ सां खिते में इस्तेकाम यमन जी कोशिशनि खे नुक़सान पहुचंदो। सिंध असेंबली औरतनि जे कारे इल्ज़ाम हेठि क़त्ल जे वाक़िअनि ख़िलाफ़ ठहराव मंज़ूर करे वरितो। MQM जे बिल्किस मुख़्तार पारां पेश कयल ठहराव जी पीपल्स पार्टी हिमायत कई। बिल्किस मुख़्तार चयो आहे त रुबीना चांडियो खे कारे जे इल्ज़ाम हेठि क़त्ल कयो वियो, जवाबदारनि खे मुंतकी अंजाम ते पहुचायो वञे। जमायत इस्लामी जे MP मोहम्मद फारूक जरगो कंदड़ वॾेरे कातली तमाशनि खे फाई ॾियण जो मुतालबो करे छॾियो। सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल लंजार ॻाल्हाईंदे चयो आहे त सरेआम फाई अफ़गानिस्तान में ॾिनी वेंदी आहे। असांखे कानून जे दायरे में रही कदम खणणा आहिनि। रुबीना चांडियो केस में जरगो कंदड़ वॾेरे समेत 20 ॼणा गिरफ़्तार थिया आहिनि। औरत जे क़त्ल केस में रियासत पाण फरियादी हूंदी आहे। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जिल मेमण चयो आहे त सिंध हिकु आहे ऐं हिकु रहंदी। भले तरमीमूं पेश थियनि उन सां फ़र्क़ु न पवंदो। वफ़ाक़ी हुकूमत 28वीं तरमीम जो मसूदो पेश नाहे कयो। इस्टेब्लिशमेंट घेरो तंग करे रही आहे। उहा ख़बर आहे त अवाम इस्टेब्लिशमेंट सभु हिकु ई पेश थिया आहिनि। सदर आसिफ अली ज़रदारी जी सिहत बाबति कूड़ियूं ख़बरूं हलाई वयूं हुयूं। खैरपुर में पीपल्स बस सर्विस जे इफ्तिताह वारे तक़रीब में ख़िताब कंदे ऐं मीडिया सां ॻाल्हाईंदे शर्जिल मेमण वधीक चयो आहे त सिंध में हिन वक़्तु पीपल्स पार्टी जो मुक़ाबिलो केर बि पार्टी सां न आहे। GDA फ़ाल थी रही आहे त उहा सुठी ॻाल्हि आहे। इलेक्शन में मुक़ाबिलो थींदो। हुकूमत ख़ुशी सां पेट्रोल जा अघ न पई वधाए। जंग वारी सूरतहाल जे करे क़ीमतूं वधियूं आहिनि। वज़ीर आला पंजाब मरीम नवाज़ चयो आहे त पंजाब खे औरतुनि लाइ महफ़ूज़ बणाइण पहिरीं तरजीह आहे। औरतुनि खे हिरासा कंदड़नि लाइ ज़ीरो टॉलरेंस आहे। लाहौर कॉलेज यूनिवर्सिटी में तक़रीब में ख़िताब कंदे मरीम नवाज़ वधीक चयो आहे त जॾहिं ॿारड़ी हरासमेंट बाबति ॿुधाए त वालिदैन संदसि साथ ॾियनि। ऑनलाइन हरासमेंट रोकण लाइ निज़ाम ठाहे रहिया आहियूं। कोहाट में आपघाती बमबार के रोकण की कोशिश में शहरी शहीद। पुलिस जो चवणु आहे त शकी शख्स हसास चेक पोस्ट में दाख़िल थियण की कोशिश कई। शहरी लियाकत शकी शख्स के रोके ऐं सुञाणप पुछण ते बमबार पाण के धमाके सां उॾाए छॾियो। शहरी लियाकत जान कुर्बान आबादी के वॾे नुक़सान खां बचाए वरितो। वज़ीर आज़म शहरी लियाकत के जान जो नज़रानो ॾेई शहरी आबादी के बचाइण ते ख़राज तहसीन पेश कंदे चयो आहे त अहिड़ा बहादुर शहरी दहशतगर्दी ख़िलाफ़ क़ौमी अज़म जे हक़ीक़ी अलामत आहे। मंछा केस में गिरफ़्तार जवाबदार औरत अनमोल उर्फ पिंकी अदालती रिमांड ते जेल हवाले। गार्डन पुलिस गिरफ़्तार कयल अनमोल उर्फ पिंकी के बिना हथकड़ियुनि जी अदालत पेश कयो। अदालत दलील ॿुधण बाद खेसि अदालती रिमांड ते जेल उमाणे छॾियो। सूबाई घरू वज़ीर पारां औरत जवाबदार जी अदालत में पेशी दौरान SOPs ऐं क़ाइदनि जे ख़िलाफ़ वर्जी जो नोटिस। एडिशनल IG कराची का रिपोर्ट तलब। वाक़े जी शफ़ाफ़ ऐं गैर जानिबदार जांच जो हुकुम। घरू वज़ीर ज़ियाउल लंजार चयो आहे त केर बि कानून खां मथां न आहे। हर शहरी सां हिकु जहिड़ो सुलूक यकीनी बणायो वेंदो। नंगर पाकड़ में मोर पखियुनि में पकड़ियल पुरस्कार बीमारी ते ज़ाब्तो न आयो। कुछ ई ॾींहं अंदरि 13 मोर मरी विया। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह नोटिस वठंदे जांच जो हुकुम ॾेई छॾियो। वाइल्ड लाइफ खाते का तफ़सीली रिपोर्ट भी तलब। सैयद मुराद अली शाह चयो आहे त मोर पखी थर जे कुदरती हुसन ऐं सोच जी अलामत आहिनि। उन जे तहफ़ुज़ लाइ हर मुमकिन कदम खयां वञनि। टंडो मस्ती भरिसां मीरवा केनाल में नौजवान जो हथ पेर बधल लाश हथ।
सुञाणप न थियण करे लाजताल के अस्पताल कोट डीजी मुंतकिल कयो वियो। उबावड़ो में हथियारबंदन रोजान मज़ारी वासी नौजवान के गोलियूं हणी क़तल करे छॾियो। लांघो रोड ते IB कॉलेज वटि मोटरसाइकिल सवारनि मथां ॼातल हथियारबंदन जी फायरिंग, नौजवान सूली उर्फ बचार मज़ारी मौके ते मारिजी विया। मुबारक अली बुगटी ज़ख़्मी। पुलिस जो चवणु आहे त बलूचिस्तान जे मज़ारी बिरादरी जे धुरियुनि में हलंदड़ तकरार तां वाक़ियो पेश आयो आहे। चक ऐं उन जे भरपासे वारे इलाइक़नि में ओड़ी ते ज़ाब्तो न आयो। वधीक हिकु बावड़ो फोत ॻोठ ड्रिप टावरी जो रहवासी 4 वरनि जो शाहज़ेब टावरी ओड़ी सबब सखड़ अस्पताल में ज़िंदगी दी जंग हाराए वियो। संदसि नंढो भाउ मसरूर भी ओड़ी सबब ज़िंदगी ऐं मौत जे कशमकश में मुब्तला। वारसनि पारां बहितर तिबी सहूलतूं फराहम करण जो मुतालबो।